बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हींअर ई मगरिब नमाज़ खां बाद ही नंढो भाइटियो आहे मुंहिंजो, फैज़ मोहम्मद नालो आहे हिन जो। ही दुकान ते कमु कंदो आहे, बिस्तराए पियो। जीअं वापसि घर मोटियो अचे पियो त जोगी महला मां मोटरसाइकिल ते सवार हिकु फोरू आयो, हिन सां विड़ियो, हिन खां मोबाइल खसे करे रवानो थी वियो। यानी कि ॾींहुं ॾिठो जो हीअ वारदात थी वई। हुन खां अॻु 15 शोबान जी राति मुंहिंजे भाउ आज़ाद अली लांघा खां हुन सां गॾु वारिस बुलेदी ऐं ॿियो छोकिरो नंढो महेसर, हुन खां 15 शोबान ते तस्वीर नमाज़ अदा करण खां बाद जी मस्जिद खां ॿाहिरि निकिता जोगी महला में, उन खां उते फुर थी वई। यानी कि चवण जो मतिलबु इहो आहे त रत देर जो जेको अमन अमान आहे उहो बिल्कुलु ई तबाह थी चुको आहे। रत देर जो अमन जेको आहे उहो बिल्कुलु ई बहाल कोन्हे ऐं हुन सां गॾोगॾु जेको आहे बदअमनी तमामु घणी उरूज ते चढ़ंदी पई वञे। 15 शोबान वारो हुयो, 15 जी राति वारो मसइलो उहो बि हल कोन थियो। पुलिस सिर्फ़ु सखणा दिलासा ऐं आसरा ॾिना। हींअर वियासीं थाणे ते NC कराईसीं, हींअर बि सिर्फ़ु आसरा ई आसरा मिलनि था। यानी कि जेको मसइलो थिए थो पुलिस सिर्फ़ु ठला आसरा ॾेई करे माण्हुनि खे मुतमिन करे बसि रवानो करे छॾे थी। उते वॾी मोहबत सां ॻाल्हाइनि था, वॾो प्यार सां, यानी कि अमली कमु कोई बि कोन्हे को। रत दर जो बिल्कुलु ई अमन जेको आहे तबाह थी चुको आहे। अमन जो पखी जेको आहे रत दर मां उॾामी वियो आहे। असां आला अख़्तियारनि खे गुज़ारिश कयूं था त रत दर जे तरफ़ खुदारा रत दर जे तरफ़, उन जे अमन जे तरफ़ कुझु तवजो कनि। हीअ रत दर जो अमन अमान बिल्कुलु ई तबाह थी चुको आहे। को बि माण्हू पंहिंजी घर जी गली में बि महफ़ूज़ कोन्हे को। हीअ असांजे घर जे अॻियां जेको आहे नंढे खां मोबाइल खसे ऐं रवानो थी वियो। यानी कि माण्हू उहो वक़्तु ज़रूरु ईंदो जो जहिड़ो सिस्टम हले थो इंतिज़ामिया जो, त माण्हू सिजलत खां बाद घरनि खां बि कोन निकिरनि। जेकॾहिं इहो सिस्टम हलियो त असां गुज़ारिश कंदासीं आला अख़्तियारनि खां त असांजो हीउ मसइलो हल कयो वञे, जल्द नोटिस वरितो वञे। न त ॿी सूरत में जेकॾहिं सूमर ते असांजो मसइलो हल न थियो त असां सूमर जे ॾियारे रतोदर बाईपास ते स्टैंड ते धरणो हणंदासीं।